क़ौमी सलामती कमेटी ईरान जे जोहरी थाकनि ते हमले खे आलमी कानून ऐं गॾियल क़ौमनि जे चार्टर जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि थियल क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में ईरान ख़िलाफ़ इसराइली जारियत जी सख़्त मज़म्मत। पधिराई मूजिबि कमेटी चयो त इसराइल जे जारहाणे क़दमनि सबबि तकरार में वाध आई आहे। इसराइली कार्रवाइयुनि ख़िते में वॾे पैमाने वारे झेड़े जो ख़तरो वधाए छॾियो आहे। कमेटी जो इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशूं जारी रखण जो अज़्म, धुरियुनि ते ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए मामले जो हल कढण ते ज़ोर। ईरान इसराइल जंग जो यारहों ॾींहुं ॿिन्ही मुल्कनि जा हिक ॿिए ते हमला जारी। इसराइल जो ईरान जे फर्दू जोहरी साइट ते हमलो, यहूदियुनि जा ईरान जे ओभर ओलह ऐं विच वारनि इलाइक़नि जे 6 हवाई अॾनि ते बि हमला। ईरान जा 15 जहाज़ तबाह करण जी दावा। इसराइली हमलनि में पासदाराने इनक़लाब जे 10 एहलकारनि जी शहादत जा बि इतला। इसराइल तेहरान जे बदनाम ज़माना एवन जेल, ईरान जे 2 मिलिट्री साइट्स ईरानी मिसाइल लॉन्चिंग साइट्स खे बि निशानो बनायो। ईरान खुरमाबाद में जदीद हम्स ड्रोन केराए विधो। ईरान जा तेल अबीब ऐं हैफा समेत उतर खां ॾखण ताईं बैलिस्टिक मिसाइलनि जा हमला। तेल अबीब ऐं ॾखण इसराइल में सायरनि जा सटका। मिस्टर ट्रंप, तव्हां ही जंग शुरू करे सघो था पर ख़त्म असां कंदासीं। ईरानी फ़ौज जे तर्जमान अमेरिका ख़िलाफ़ ताक़तवर ऑपरेशन जो इशारो ॾेई छॾियो। चवे थो अमेरिका ख़िलाफ़ संगीन नतीजा रखंदड़ ताक़तवर ऑपरेशन जो इम्कान आहे। तकरार में अमेरिका जे दाख़िल थियण सां जाइज़ हदफ़नि जो दाइरो बि वधी वियो आहे। अमेरिका के जंग के नतीजन की जिम्मेवारी क़बूल करनी पवंदी। ईरानी परी वज़ारत के तर्जमान इस्माइल बकाई जो चवण है त कंहिंखे ख़बर नाहे त मुस्तक़बिल में छा थींदो, पर हिकु ॻाल्हि तय आहे त अमेरिका ऐं यहूदी हुकूमत जंग के नतीजन जा जिम्मेवार हूंदा। अमरीकी सदर जा ताज़ा बयान ऐं वधीक हमलनि जूं धमकियूं आलमी सतह ते गुंडागर्दी आहिनि। ईरान पंहिंजे दिफ़ा जो हक़ इस्तेमालु कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान में हुकूमत की तब्दीली जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त रिजीम चेंज जे इस्तिलाह जो इस्तेमाल सियासी तौर दुरुस्त नाहे, पर मौजूदा हुकूमत ईरान के अज़ीम नथी बणाए सघे। रिजीम चेंज छो न थियणु घुरिजे? ईरानी एटमी ताक़तनि खे वॾो नुक़सानु थियो आहे। असां शानदार फ़ौजी कामयाबी हासिल कई आहे। ईरान जे हथनि मां एटमी बम खसे वरितो आहे। ईरान ते अमरीकी बमबारी जो कोई जवाज़ नाहे। असां ईरानी अवाम की मदद करण की कोशिश कंदासीं। रूस जा ईरान सां बहितर लाॻापा आहिनि। मुंहिंजूं नेक तमन्नाऊं ईरानी सदर ऐं रहबरे आला ताईं पहुचायूं वञनि। रूसी सदर पुतिन जूं ईरानी परे वज़ीर सां ॻाल्हियूं। चयाईं रूस तारीख़ जे दुरुस्त पासे बीठल आहे। मुलाक़ात मौजूदा सूरत हाल मां निकिरण लाइ रस्तो ॻोल्हण जो मौक़ो फ़राहम कंदी। अमरीकी हमले से ईरान जो जोहरी फ्यूल साइकिल मुतासिर नाहे थियो, पर कुछ मामूली नुक़सान ज़रूर थियो आहे। रूस के सिक्योरिटी काउंसिल के चेयरमैन जो चवण है त अमरीकी हमले खां पोइ बि ईरान में यूरेनियम की अफ़ज़ोदगी जो अमल जारी रहंदो। हिन वक्त केतिराई मुल्क ईरान के सिधो संहुं पंहिंजा जोहरी वार हेड्स ॾियण लाइ तैयार आहिनि।
ईरान जो हुकूमती निज़ाम न रुगो महफूज़ पर पहिरीं खां बि वधीक ताक़तवर थी चुको आहे। जेकी माण्हू सुप्रीम लीडर जा मुखालिफ़ हुआ अॼु उहे बि संदसि हिमायत में रैलियूं कढी रहिया आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो आहे त अमरीकी हमलनि दौरान ईरान जी फर्दू एटमी प्लांट खे सख़्तु नुक़सानु पहुतो। इसराइल ईरान जे एटमी प्रोग्राम ऐं बैलिस्टिक मिसाइलनि खे तबाह करण वारी पंहिंजे मक़सदनि खे हासिल करण जे वेझो आहे। ईरान में मक़सद पूरा थियण बैदि मुहिम ख़तमु कई वेंदी। भारत ने जो इस के बाद अब भारत के लिए दो ही ऑप्शंस हैं, दो ही ऑप्शंस। या वो सिंतास मुआहदा मान ले, इंटरनेशनल कानून के मुताबिक अमल दरामद करे, उनका अवाम का अपना हिस्सा का पानी, हमारा अवाम अपना हिस्सा का पानी। अगर वो नहीं मानते सिंतास मुआहदा को, डैम और कनाल्स निकालने की कोशिश करेंगे, तो फिर पाकिस्तान जंग करेगी और हम 6 के 6 दरिया के पानी अपने अवाम को दिलवाएंगे। भारत सिंतास मुआहिदो नथो मञे त पाकिस्तान जंग कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिंदुस्तान आॾो 2 ऑप्शन रखी छॾिया। चवे थो असां भारतीय अवाम जे फ़ाइदे लाइ बि जंग विड़ी रहिया आहियूं। पाकिस्तान ऐं भारत जे अवाम जो फ़ाइदो अमन में आहे, पर भारत चाहे थो त असां जूं ईंदड़ पीढ़ियूं पाणी ते विढ़नि। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी खे नेतन्याहू जी सस्ती कापी करार ॾींदे चयो त असांजे ख़िते में बि नेतन्याहू जी हिकु सस्ती कापी मौजूदु आहे, जंहिंखे पाकिस्तान जंग, सिफ़ारतकारी ऐं बयानीअ जे मैदान में शिकस्त ॾिनी। हमने किसानों को जवाब देना है। इस वक्त किसानों का मुआशी कत्ल हो रहा है। मैं अपील करता हूं जनाब स्पीकर आपके थ्रू वजीर आजम को कि एग्रीकल्चर इमरजेंसी डिक्लेयर किया जाए, अपने एग्रीकल्चर सेक्टर में इन्वेस्ट कर सकते हैं। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में ज़रई एमरजेंसी लागू करण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी बजट में हुकूमत जी हिमायत जो बि ऐलान। चवे थो हिन वक़्तु मुल्क में हारियुनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। मुल्की ज़राअत ते ख़ासि ध्यानु ॾियणो पवंदो। ज़रई टैक्स मामले ते नज़रसानी करणी पवंदी। मुल्क में ज़रई एमरजेंसी लागू कई वञे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट जी हिमायत कंदी। बजट में पघारदार तबिके खे रिलीफ ॾिनो वियो। BISP बजट में वाद वाखाण जोॻो अमल आहे। जमहूरियत रुगो सिंध में ई आहे। ॿियनि सूबनि जी भेट में सिंध असेंबली अंदरि बजट ते वधीक बहस थियो आहे। 13 जून ते को एहतजाज न, पर बदतमीज़ी कई वई। अक्सरियत हुजण बावजूदि समूरनि मेंबरनि खे ॻाल्हाइण जो हक़ ॾिनो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। चयाईं भारत सिंतास मुआहिदे जी भञकड़ी कई आहे। मुल्क ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो, पीपल्स पार्टी मुल्क जो दिफ़ा कयो। जेकॾहिं सिंतास मुआहिदो ख़तमु कयो वियो त 6 दरिया वापसि वरिता वेंदा। सिंध हुकूमत जो 21 लख घर ठाहिण वारो मनसूबो जारी आहे। 5 लख घर तयार थी चुका आहिनि। हीअ दुनिया जी तारीख़ जो सभ खां वॾो मनसूबो आहे। 8 लख घरनि लाइ पैसा जारी कया विया आहिनि। 2 लख ख़ानदाननि खे सोलर प्लेटूं ॾियण जो तमामु वॾो मनसूबो आहे। ईंदड़ साल 4 लख माण्हुनि खे सोलर प्लेटूं ॾिनियूं वेंदियूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली में ख़िताब। चयाईं सिंध हुकूमत ते तनक़ीद करणु कुझु माण्हुनि जी आदत हूंदी आहे। सॼे पाकिस्तान मां माण्हू रोज़गार लाइ कराची अची रहिया आहिनि। ॿियनि सूबनि मां बि माण्हू इलाज कराइण लाइ सिंध में अची रहिया आहिनि। खैबर पख्तूनख्वा मां 1,17,000 माण्हुनि सिंध में इलाज करायो। गंबड अस्पताल मां 2 लख खां वधीक पंजाब जे माण्हुनि इलाज करायो। अफगानिस्तान जे 15,000 खां वधीक माण्हुनि SIUT मां इलाज करायो। SIUT में 1 साल दौरान 41,84,000 माण्हुनि इलाज करायो आहे।
लाड़काने जी लोहर कॉलोनी में मुबैना तौर पुरस्कार गोली लगन सबब नीगरी हयाती विञाए वेठी। आयशा मस्जिद भरसां 14 वरें जी तमूमल गोली लगन सबब वारसन तरफां वाक़ियो इतफ़ाक़ी करार। पुलिस मामले की जांच शुरू करे छॾी। आई दादू में ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर बजड़ा फोत सुञाणप न थी सघी। मर्द अस्पताल मुंतकिल। हादसे पर ट्रक ड्राइवर फरार।